बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मुंतजबीन अल मुंतखबीन अल्लज़ीन अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा वलानतुद्दाइमतु मिन यौमि अदावतिहिम इला क़ियामि यौमिद्दीन अलल क़ौमिज़ ज़ालिमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन नजा मिनन नारे फ़लयुहिब्बु अहले बैती। मुअज़्ज़िज़ सामीईन व नाज़रीन इकराम, पहरी नशस्त गुफ्तगू जो उन्वान मोहब्बत अहले बैत नबी खुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ही उन्वान एक अहिड़ो अज़ीम उन्वान आहे जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाब जी ख़िदमत में बारहा ज़िक्र कंदा रहिया। कंहिं वक़्तु अल-फ़ातिमतो बज़अतो मिन्नी मन अहब्ब फ़ातिमा फ़क़द अहब्बनी फरमाए करे त फ़ातिमा मुंहिंजो हिस्सो आहे। जंहिं फ़ातिमा सां मोहब्बत कई गोया उन मां मोहम्मद सां मोहब्बत कई। चई करे पंहिंजे असहाब खे मोहब्बत अहले बैत जो दर्स ॾींदा रहिया। कंहिं महिल या अली अंत मिन्नी व अना मिनकुम मन अहब्ब अलियन फ़क़द अहब्बनी। जंहिं अली तोसां मोहब्बत कई उन मां मोहम्मद सां मोहब्बत कई, छो जो अली तूं मूं मंझां आहीं, मां तो मंझां आहियां। चई करे इन मोहब्बत जी दावत ॾींदा रहिया। काफ़ी मरतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी आल जी मोहब्बत जी तबलीग पंहिंजे असहाब जे आॾो कंदा रहिया। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां बाद आइमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम इन मोहब्बत जा मनाक़िब, इन मोहब्बत जे शान ऐं शौक़त खे बयानु कंदा रहिया। आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद उलमाए इकराम, मराज उज़ाम जहिड़े तरीक़े सां तमामु पंहिंजा फ़राइज़ सुहिणे अंदाज़ में सुहिणे नमूने सां अंजाम ॾिना। अहिड़े तरीक़े सां मोहब्बत अहले बैत जे उनवान ते हमेशह गुफ़्तगू कंदा रहिया ऐं मोहब्बत अहले बैत जो प्रचार कंदा रहिया। पहिरीं नशस्त में ख़ुदावंद मुताल खां दुआ आहे त असांखे बि तौफ़ीक़ ॾींदो ताकी असां हिन मोहब्बत जा फ़ाइदा ऐं मोहब्बत जा मनाक़िब बयानु करे मोमिनीन जे ताकी मोमिनीन जे दिलनि में जेका मोहब्बत आहे अहले बैत जी उनमें वधीक जोश ऐं जज़्बो पैदा थिए ऐं उन्हनि जो ईमान मज़बूत थिए। छो जो मोहब्बत उहो अमल आहे जेको असासुल ईमान आहे, ईमान जी बुनियाद आहे। मोहब्बत उहो अमल आहे जेको असासुल इस्लाम आहे, इस्लाम जी बुनियाद आहे। मोहब्बत उहो अमल आहे जेको बुराइनि जे राहनि खे बंदि कंदो आहे ऐं नेकिन जे रस्तनि खे हमवार कंदो आहे। मोहब्बत ई उहो अमल आहे जंहिं अमल जे ज़रिए इंसान जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं जहन्नम जा तमामु दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। मोहब्बत उहो अमल आहे जेको अमल इंसान खे अबदी अज़ाब खां निजात थो ॾियारे। इन जे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन नजा मिनन नार फ़लयुहिब्बु अहले बैती। जेको शख़्स निजात थो चाहे अबदी अज़ाब खां, जहन्नम जी बाह खां, उनखे घुर्जे त उहो मुंहिंजी अहले बैत सां मोहब्बत करे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।